अस्सलाम वालेकुम। जय सिंध, सदा सिंध जी। जे तव्हां आहियां गुल मोहम्मद सामू अवी ॾिसी रहिया आहियो गुल सामू चैनल। अॼु अव्हांखे जेको सो सेखारींदासीं प्रेज़ेंट कंटिन्यू त ज़मान हाल इस्तेमरारी या जारी। अॼु इन जे बारे में सेखारींदासीं। इन जो मक़सदु आहे त को फ़ाइल कम हलंदड़ वक़्त में लगातार करे रहियो हुजे। तव्हां सम्झी विया प्यारा ॿारो त को फ़ाइल हलंदड़ वक़्त में को कम लगातार करे रहियो हुजे उनखे ज़मान हाल इस्तेमरारी या जारी चइबो आहे। ज़मान हाल जारी या इस्तेमरारी चइबो आहे। हाणे हिन में फेल जी वी वर्ब जी चौथी फारम लॻंदी ऐं हुन में अंक बि लॻंदो। ठीकु आहे। अचूं था हिन जा हेल्पिंग वर्ब आहिनि मददगार फ़इल इज़ एम आर। हाणे अचो वसफ़ जी तरफ़। जॾहिं बि फ़ाइल को कम लगातार करे रहियो हूंदो आहे या को कम या अमल हलंदड़ वक़्त में लगातार थी रहियो हूंदो आहे त उनखे ज़मान हाल जारी या इस्तेमरारी चइबो आहे। जारी या इस्तेमरारी ॻाल्हि साॻी आहे। ठीकु आहे। अचूं त जुमिलनि जे तरफ़ हलूं त जुमिला कीअं ठहंदा आहिनि। जुमिलो नंबर आहे आऊं हिकु कहाणी लिखी रहियो आहियां। हाणे ॾिसो रहियो आहियां इहो बि सही आहे पर वरी हीअं बि थी सघे थो आऊं हिकु कहाणी लिखां पियो। हिते अलफ़ ऐं नून ईंदो न त ही पियो थी वेंदो। ॻाल्हि साॻी आहे। आहियां बची वियो पियो बची वियो पोइ तव्हांजी मर्ज़ी जीअं सम्झो ॿिन्हिनि जुमिलनि खे। आऊं हिकु कहाणी लिखां पियो तॾहिं बि ठीकु आहे। आऊं हिकु कहाणी लिखी रहियो आहियां तॾहिं बि ठीकु आहे। हाणे हिन में अचो त हिन जी जेका पहिरीं त हिनखे ॾिसूं त स्ट्रक्चर जेको आहे उहो कीअं आहे बनावट कीअं आहे। हाणे पहिरीं आहे सब्जेक्ट। छा आहे सब्जेक्ट। पोइ हेल्पिंग वर्ब पोइ V1 वर्ब जी पहिरीं सूरत पोइ उन खां पोइ इंग माना इंग जारी में लॻंदो। माना ईअं सम्झो त इंग न हूंदो त जारी कोन थींदो। इंसान जी दिलि धड़कंदी आहे न भई धड़कंदी आहे हलंदी पई आहे ईअं इंग बि ईअं पई हलंदी जीअं दिलि इंसान जी हलंदी पई आहे धड़ पई कंदी आहे त माना जारी रहंदी न त माण्हू मरी वेंदो। दिलि जारी खपे। हाणे हिन में इंग लॻंदी कंटिन्यू जेके बि आहिनि 6 कंटिन्यू जेके बि आहिनि उन्हनि में इंग लॻंदी वर्ब जी V1 ऐं इंग लॻंदी। पोइ ऑब्जेक्ट। ठीकु आहे सम्झी विया। हाणे अचो त जुमिले तरफ़ हलो वरी बि आऊं हिकु कहाणी लिखी रहियो आहियां या आऊं हिकु कहाणी लिखां पियो ॻाल्हि साॻी आहे। अचो अंग्रेजी तरफ़। आई सब्जेक्ट आहे एम हेल्पिंग वर्ब आहे। हिन असांजी सोच बदिलाए। हिन असांखे छा ॿुधायो त ही ज़मान प्रेज़ेंट कंटिन्यू आहे। हिन असांजी सोच बदिलाए। ठीकु आहे। हिन असांजी तब्दीली आंदी त ऐं मां अची वियो आहियां त ही जेको हेल्पिंग वर्ब आहे असली वर्ब जेको आहे उहो ही आहे। उन में राइट में जेको ठाहियोसीं इंग हाणे ई ते उनखे कटे वरी टी बी लॻाईंदी डबल छह लॻाईंदी इंग लॻायोसीं त राइटिंग थियो। राइटिंग अ स्टोरी। आऊं हिकु कहाणी आऊं हिकु कहाणी लिखी रहियो आहियां। ठीकु आहे। अचूं था जुमिले ॿिए तरफ़। असीं किताब पढ़ी रहिया आहियूं। ठीकु आहे। ईअं बि थी सघे थो वरी हीअं बि थी सघे थो असां हिकु किताब पढ़ूं पिया। पढ़ूं हिते वाई नून ईंदो पढ़ूं पिया थींदो तॾहिं बि सही आहे जीअं तव्हां सम्झो ॿई जुमिला थींदा आहिनि। हाणे माण्हू आहियूं अची ॿार लाइ छा सम्झंदा आहिनि त भई इहो कहिड़ो जुमिलो आहे या पिया आहिनि। ठीकु आहे। असीं ईअं ॻाल्हाईंदा आहियूं असीं किताब पढ़ूं पिया। असीं घणो करे ईअं ॻाल्हाईंदा आहियूं पर जुमिला हीअं बि हूंदा आहिनि
त तव्हांखे ॿी ॻाल्हियूं पियो सम्झायां। अचो अंग्रेजी जी तरफ़। हाणे ॾिसो आई सां लॻो एम, हाणे वही आहे माना घणा आहिनि, घणा आहिनि 80। हीउ सब्जेक्ट फाइल आहे, अंग्रेजी जो हीउ सब्जेक्ट आहे। घणाई में आ लॻंदो, वही आर। हिन असांजी सोच में तब्दीली आंदी, कीअं आंदी? हिन आर। त आऊं प्रेज़ेंट कंटिन्यू आहियां, छा आहियां? ज़मान हाल इस्तेमाल आहे, यानी जारी आहियां। हिन सोच असांजी बदिलाए। रीडिंग, हाणे रीड में इंक लॻो आहे, ठीकु आहे, वर्ब चौथी वारा रीड में इंक लॻंदो, माना यानी कि दिलि जी धड़कन हलंदी, इंसान जी दिलि जी धड़कन हलंदी पई त इंक लॻंदी, उनखे चइबो आहे जारी। बुक, बुक ऑब्जेक्ट आहे, ठीकु आहे। अचूं था जुमिले नंबर 3 जी तरफ़। भोलड़ा केला खाई रहिया आहिनि। वरी मां सम्झायां थो त भोलड़ा केला खाइनि पिया। ईअं बि थी सघे भोलड़ा केला खाइनि पिया या भोलड़ा केला खाई रहिया आहिनि, ॻाल्हि साॻी आहे। हिते बि आहिनि आयो आहे, हिते बि आयो आहे। ॿई जुमिला तव्हांखे सम्झायां पियो त जीअं तव्हां परेशान न थियो, को मसइलो ई कोन्हे को। सिंधी खे असां सम्झूं त अंग्रेजी असांजी अची वेंदी, ठीकु आहे। अचूं था अंग्रेजी जी तरफ़। मोनकीर इलाही आहिनि, हिकिड़ो कोन्हे, इलाही आहिनि, जमा आहे, यानी प्लूरल आहिनि। मोनकीर, उन में बि जेका हूंदा न आ लॻंदो, हेल्पिंग वर्ब कहिड़ो लॻंदो? आ लॻंदो। हिन असांजी सोच बदिलाए, छा बदिलाए? तब्दीली आंदी हिन असांजी। त असां प्रेज़ेंट कंटिन्यू हुयूं। हाणे ईट वर्ब आहे, इन में इंक लॻायोसीं, दिलि जी धड़कन लॻाईसीं, इंक लॻायोसीं त ईटिंग बनानास। हीअ ऑब्जेक्ट आहे, हीअ वर्ब आहे, मेन वर्ब आहे। उन में मेन वर्ब में इंक लॻंदी, छा? मेन वर्ब, हेल्पिंग वर्ब न, मेन वर्ब में लॻंदी इंक। अचूं था जुमिले चौथे जे तरफ़। ॾिसो हाणे पहिरियों बारो ॾिसो, हिते त कमु थिए पियो, जारी आहे, पर हे ॿ जुमिला मूं उन लाइ लिखिया आहिनि त तव्हांखे ख़बर पए त हिन में थींदो आहे। माना इहे जेके इज़, एम, आर आहिनि, इहे बि ॿुधाईंदा फेल हुजण जी, यानी ट्रू बी जा वर्ब आहिनि। इहे ट्रू बी में बि कमु ईंदा आहिनि, हुजण जे बारे में ॿुधाइनि, ख़बर जे बारे में हीअ आहे, हीअ फलाणो आहे। जुमिलो ॾिसो लिखो लिखियो आहे, आऊं उस्ताद आहियां, ठीकु आहे। हिते त कमु कोन थियो आहे, आऊं उस्ताद आहियां, हिन सिर्फ़ु बयानु ॿुधाया, स्टेटमेंट ॿुधाया त आऊं उस्ताद आहियां, छा बयानु ॿुधायो, कमु कोन थियो आहे, न जारी आहे न छा। त हाणे त हिते आई, आऊं आयो, हीअ एम जेको आहे इहो हेल्पिंग वर्ब न आहे, छा? हीअ मेन वर्ब आहे, छा? इहो त मेन वर्ब आहे। हीअ ॿुधाए पियो त आऊं त उस्ताद आहियां, हिन जो बयानु आहे, स्टेटमेंट आहे, ठीकु आहे। हिन जो हीअ ॿुधाए पियो त हीअ जेका शइ आहे, हुजण जी ॻाल्हि ॿुधाए पियो, फेल हुजण जी, हुअण जी ॻाल्हि ॿुधाए पियो, ठीकु आहे। सम्झी विया या सम्झायां? अची वियो आहे न। हीअ मेन वर्ब आहे, हिते एम, हिते हेल्पिंग वर्ब आहे। त असांखे ख़बर पए हीअ हेल्पिंग वर्ब आहे, हीअ हिते मेन वर्ब आहे। छो त हिते उस्ताद, आऊं उस्ताद आहियां, न किथे जारी आहे न छा, इहे टू बी जा वर्ब आहिनि, इनखे बि सम्झो। इन करे इहे ॿ जुमिला ॾिना आहिनि। वरी ॾिसो, हीउ छोकिरो आहे, सिर्फ़ु हुजण जी ख़बर पए थी, हीउ छोकिरो आहे, हुजण जी ख़बर पए थी, हुअण जी ख़बर पए थी, फेल हुअण जी ख़बर पए थी। असां सिंधी जो फेल सम्झंदासीं, उनजी वस्फ़ सम्झंदासीं त उन मां ख़बर पवंदी इहो छोकिरो आहे, हीउ आहे फेल आहे, ठीकु आहे फेल आहे, हीउ आहे, हीउ छोकिरो आहे। हाणे हीउ आहे, हीउ छोकिरो आहे, हीउ जेको आहे हीउ आहे सब्जेक्ट आहे, हीउ जेको आहे इहो इज़ आहे, इहो हेल्पिंग वर्ब हिते न आहे, हिते छा आहे, हिते मेन वर्ब आहे, ठीकु आहे। हिन हेल्प न कई आहे, हीउ मेन वर्ब आहे ख़ुदि, वो आहे, छोकिरो आहे, हीउ छोकिरो आहे। सम्झी विया या सम्झायां तव्हांखे? इहो बि फेल हुजण जी ख़बर ॾींदो आहे, यानी हुअण जी ख़बर ॾींदो आहे, ठीकु आहे। त हीउ छोकिरो आहे या हीअ छोकिरी आहे, हीअ कुर्सी आहे, असां सम्झी सघूं न, कमु जारी आहे, जारी कोन्हे, तव्हां सम्झी वञो, को कमु जारी कोन्हे, को सिर्फ़ु हुअण जी ख़बर ॾिए पियो, हुजण जी ख़बर ॾिए पियो, ठीकु आहे। हाणे हिन तरफ़ अचूं था। प्यारो ॿारो, हिकिड़ी ॿी बि अर्ज़ु आहे
त मूंखे जेको सचमुची फ़ाली ॾिसो हो। हाणे इलाही महिरबानी आऊं ॻाल्हायां पियो, मुंहिंजो आवाज़ु तमामु सुठो हो, बुलंद हो, पर हीअं कुझु केॾी महिल लचक थिए थी त इहो महसूसु थिए त तव्हांखे बि महसूसु थिए त उनखे नज़रअंदाज़ कजां, ठीकु आहे। त हाणे असां अचूं था उनजे तरफ़ त सुवाली तरफ़। छा आऊं हिकु कहाणी लिखी रहियो आहियां। त ॻाल्हि साॻी आहे, हिते सुवाली निशानी बि लाज़मी ॾियणी आहे। छा आऊं हिकु कहाणी लिखां पियो, ईअं बि चई सघो था, हूअं बि चई सघो था, ॿिन्ही तरफ़ खां सिंधी में चई सघो था। आसानी ख़ातिर मूं ते लिखियो बि आहे त तव्हां प्यारा वारो सम्झो हिन ॻाल्हि खे। त ॾिसो, जॾहिं बि मूं तव्हांखे ॿुधायो त हेल्पिंग वर्ब जेके बि हूंदा आहिनि उहे जेकॾहिं पहिरीं नंबर ते ॾिजनि त उहो सुवाली जुमिलो थी वेंदो, यानी इंट्रागेटिव थी वेंदो। छा थी वेंदो न, इंट्रागेटिव। हाणे ॾिसो, हेल्पिंग वर्ब अॻियां आयो आहे, एम ही सब्जेक्ट आहे, आई राइटिंग ही आहे, राइट हो, हुन में ई ख़तमु करे डबल ॿियो टी लॻायो अथई, ई ख़तमु करे छॾिबो आहे। इंक लॻायो अथई, दिलि जी धड़कन लॻाई अथई, इंक, तॾहिं राइटिंग स्टोरी। छा आऊं हिकु कहाणी लिखी रहियो आहियां, बसि पोइ मसइलो ई कोन्हे को। वरी अचूं था, हाणे आऊं हो त छा लॻंदो, एम लॻंदी, ठीकु आहे। हाणे ॿियो जुमिलो आहे, असीं नाकारी जुमिला, यानी निगेटिव जुमिला। असीं किताब न पढ़ी रहिया आहियूं, ठीकु आहे। या असीं ईअं बि चऊं था, असीं किताब न पढ़ूं पिया, ठीकु आहे। पढ़ूं त इहे कॾहिं वाग लॻाइबो न त पढ़ूं पिया, तॾहिं ॻाल्हि साॻी आहे। असीं ॻाल्हाईंदा आहियूं तक़रीबन, असीं किताब कोन पढ़ूं पिया ॻाल्हाईंदा आहियूं, पर किताबनि में आहे, जुमिलनि में आहे त उन ग्राम जो हिसाबु लॻाइणो आहे, ठीकु आहे। त हाणे ॾिसो, असीं आहे, घणाई आहे, सब्जेक्ट फाइल आहे, हिते उहो ई सब्जेक्ट। हिन असांजी मदद कई, इन असांजी जेका मदद कई, सोच कई त हीउ कहिड़ो टेंस आहे, हीअ आहे प्रेज़ेंट कंटिन्यू, माना को कमु जारी हुजे। वी आर नॉट, नॉट ईंदो 3 नंबर ते आहे। वरी पाण वधारे करां पियो, नॉट रीडिंग, ऐं रीडिंग हुनखे हयोसीं छा, दिलि जी धड़कन हयोसीं, दिलि जी धड़कन हयोसीं त इहो थी वियो रीडिंग बुक। बुक जेको आहे उहो ऑब्जेक्ट आहे, ठीकु आहे। सम्झी विया या सम्झायां मां। हाणे अचूं था चौथे तरफ़, त छा भोलड़ा केला न खाई रहिया आहिनि। वरी हीअं बि चई सघे थो, छा भोलड़ा केला न खाइनि पिया, खाइनि पिया, ईअं बि सिंधी में थी सघे थो, हूअं बि थी सघे थो, ठीकु आहे। हाणे हीउ भोलड़ो कोन्हे, भोलड़ा माना इलाही आहिनि, घणियूं शयूं आहिनि, उन में छा लॻंदो, आर लॻंदी, हिकिड़ीअ में लॻंदो, घणे में लॻंदो आर, जॾहिं आऊं ॻाल्हायां थो हुन में, ठीकु आहे। सम्झी विया या सम्झायां, ॿुधो, आर monkeys not eating bananas, ठीकु आहे। तव्हां सम्झी विया, हेल्पिंग वर्ब हिन असांजी सोच बदिलाई, छा बदिलाई, हिन असांखे टेंस ॿुधायो, छा ॿुधायो, हुन टेंस ॿुधायो त आउं प्रेज़ेंट कंटिन्यू आहियां, ठीकु आहे। सम्झी विया प्यारा ॿारो या सम्झायां मां, वरी पाण बराबरि कंदुसि। त जंहिंजी को फाइल कमु करण वारो हुजे, लॻातार कमु करे रहियो हुजे, ठीकु आहे। मिस्त्री पको ठाहे रहियो आहे, वाढो कुर्सी ठाहे रहियो आहे, या ठाहे पियो, असीं चवंदा आहियूं हा ठाहे पियो, अमां मानी पचाए रही आहे या पचाए पई, ॻाल्हि साॻी आहे, ठीकु आहे। माना को अमल जारी हुजे, लॻातार जारी हुजे, उनखे चइबो आहे ज़मान हाल इस्तमरारी या जारी। असीं त इस्तमरारी सिखिया हुआसीं, पर जारी बि ॻाल्हि साॻी आहे, रुगो लफ़्ज़नि जी चेंजिंग आहे। हाणे अचूं था, ॾिसो आई कंहिंसां थी लॻे, हाणे चौथे वारे में जेको आहे न, इहो आहे, ऐं V1 में जेको आहे पहिरीं आहे, उन में हिकु लॻंदी, दिलि जी धड़कन लॻंदी, हर कंहिं में, हर में लॻंदी, जेके बि छह कंटिन्यू आहे, बाक़ी 5 आहिनि ॿिया, तव्हांखे सेखारींदुसि, 5 में हिकु लॻंदी, ज़रूरु लॻंदी, कंटिन्यू माना हिकु लॻंदी। हाणे ॾिसो, आहे सां
एम आऊं जॾहिं ॻाल्हायां त आई एम वही घणा आहिनि उन सां आर यू आर घणा आहिनि ही इज़ हिकिड़ो आहे इज़ हिकिड़े में इज़ लॻंदो शी इज़ लॻंदो शी हिकिड़ो माण्हू आहे उन में इज़ लॻंदो दे घणा आहिनि उन में आ लॻंदो नेम नालो आहे हिकिड़ो आहे उन में छा लॻंदो इज़ गुल मोहम्मद मानी खाई रहियो आहे त गुल मोहम्मद हिकिड़ो आहे उन में इज़ लॻंदो ठीकु आहे माना को कमु लॻातार हले पियो जारी आहे त प्यारो भेरो तव्हां सम्झी विया या सम्झायांव त घणियूं शयूं हूंदियूं त उन में आ लॻंदी हिकिड़ी शइ हूंदी त उन में इज़ लॻंदो ठीकु आहे आ उहो ही हिकिड़ो आहे शी हिकिड़ो आहे इट हिकिड़ो आहे ठीकु आहे इट हिकिड़ो आहे ऐं नालो गुल मोहम्मद हिकिड़ो आहे इन में इज़ लॻंदो हाणे घणा आहिनि आऊं जॾहिं ॻाल्हायां यानी ज़मीर मुतकलम ॻाल्हाईंदड़ उन में छा लॻंदो एम लॻंदो छा लॻंदो आऊं ॻाल्हायां उन में एम लॻंदो यू तोसां मुखालिफ़ आहियां उन में आ लॻंदो सम्झी विया या सम्झायां दे घणा आहिनि उन में आ लॻंदो ठीकु आहे सम्झी विया जेकॾहिं नाला वटि आहिनि या भोलड़ा मूं ते जुमिलो लिखियो आहे भोलड़ा केला खाई रहिया आहिनि त इहे घणा आहिनि हिन में ॿार लॻंदो बसि सम्झण जी ॻाल्हि आहे त इहो टेंस छाजे बारे में कहिड़े अमल जे बारे में ईंदो आहे ठीकु आहे सम्झी विया त इहो टेंस प्रेज़ेंट कंटिन्यू अॼु हिन जे बारे में सिखियासीं हेल्पिंग वर्ब इज़ एम आर मददगार फ़इल हाणे असीं इहो सम्झूं त को कमु फ़ाइल लॻातार करे पियो उन खे चइबो आहे प्रेज़ेंट कंटिन्यू हाणे तव्हांखे इहो सेखारियोसीं हाणे वरी बि इंशाअल्लाह नेक्स्ट में ऐं तव्हांखे सेखारींदुसि प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यू ठीकु आहे प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यू तव्हां पंहिंजा व्यूज़ ॾियो तव्हां पंहिंजी सबस्क्राइब करियो पंहिंजा ॾियो व्यूज़ ॾियो लिखो तव्हांखे अञा कहिड़ी शइ कान थी अचे इंशाअल्लाह तव्हांखे 12 टेंस सेखारींदासीं ऐं ग्रामर कुझु सिंधी रही पई आहे उहा सेखारींदासीं पर महिरबानी करे उस्ताद जी सीटूं अचनि पियूं GST HST PST अचनि पियूं तव्हां महिनत करियो महिनत सां थींदो जेको महिनत कंदो तुंहिंजा ॿेड़ा पार आहिनि पर महिरबानी करे जॾहिं बि उस्ताद थियो पोस्टिंग तव्हांखे मिले पोस्टिंग ऑर्डर महिरबानी करे बच्चनि खे पढ़ाइजां ज़रूरु पढ़ाइजां सदा सलामत ख़ुशी हुजो जय सिंध सदाईं सिंध वारा जीअनि